जे हद इंडस हाईवे इलाही बख्श बिजाणी लाड़े वटि हथियारबंदनि रात जो 1:30 वॻे टैक्सी कार ऐं सुज़ुकी मथां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग के नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त हथियारबंद कार ड्राइवर कंदकोट वासी ज़ोएब अली मलिक खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे नापरकोट जे कचे तरफ़ खणी फ़रार थी विया। इतलाह ते ज़िले कश्मीर कंदकोट जा पुलिस सटाला SSP कश्मीर कंदकोट जी अॻुवाणी में वाक़े वारे हंधि पहुता, जॾहिं त हथियारबंद मुगी नौजवान खे अगवा करे खणी वञण में कामयाब थी विया। पुलिस हथियारबंदनि जे पोयां कचे तरफ़ रवानी आहे। मिलियल ॼाण मूजिबि ज़ख़्मी नौजवाननि में सोहेल अहमद ऐं कुदरतला मलिक शामिल आहिनि। वाक़े सबब इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। होॾां मुगी जे वारसनि एहतिजाज कंदे मुगी जी तुर्त बाज़ियाबी जो मुतालबो पिणु कयो आहे। कार ऐं सुज़ुकी में सवार माण्हू सखर खां कंदकोट वञी रहिया हुआ त वाक़ियो पेश आयो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो DD वेब न्यूज़ करमपुर। Music Studio.